आगा के अवां खे अहम ख़बर है। कराची में जेल चौरंगी वटि इमारत के बाहि लगी वही है। फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियों बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। खबर असां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है। कराची में जेल चौरंगी वटि इमारत के बाहि लगी वही है। फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियों बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है। असां शेयर कयूं पिया। कराची में जेल चौरंगी वटि इमारत के बाहि लगी वही है। फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियों बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है। अवां खे ॾियूं पिया। कराची में जेल चौरंगी वटि इमारत के बाहि लगी वही है। फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियों बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। अहम ख़बर है। तव्हांखे ॾियूं पिया। कराची में जेल चौरंगी वटि इमारत के बाहि लगी वही है। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियों बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। जेल चौरंगी वटि इमारत के बाहि लगी वही है। फायर ब्रिगेड जूं 2 गाड़ियों बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। राब्तो किया है कराची में आमिर सुपरो सां। आमिर आगाह कजो बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। आमिर आगाह कजो बाहि वाक़ई बाबति छा तफ़सील आहिनि। हाँ जी बिशारत ही जेको जेल चौरंगी जे सामने जेसब सुपर मार्केट है उन उसमें जेको आहे सुबुह बेसमेंट में जेको आहे ओचितो बाहि वकोड़े वई आहे ऐं सुबुह जो टाइम हुयो। हिते जेको लेबर हुयो उहो कमु करे रहियो हुयो ऐं बाहि जेकी आहे हिनमहिल ताईं बि जारी आहे ऐं कुझु उन में वर्कर बि आहिनि जेके अञा बि अंदरि फाथल आहिनि ऐं कुझु वर्करनि खे जेको आहे असांजे साम्हूं एम्बुलेंस जे ज़रिए जेको आहे इस्पताल मुंतकिल कयो आहे ऐं बाहि तेज़ क़िस्म जी बाहि आहे जंहिंजो धुओं ॿाहिरि बीठल माण्हुनि ते बि असरु करे रहियो आहे। ॿिए तरफ़ मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त फायर ब्रिगेड जूं जेके गाॾियूं हुयूं उन्हनि जी कमज़ोरी सबबु बाहि अञा बि तेज़ थींदी पई वञे ऐं फायर ब्रिगेड जूं गाॾियूं लेट पुॼी रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ इंटेलिजेंस इदारनि सां गॾोगॾु जेकी ॿियूं टीमियूं आहिनि उहे बि मौजूदु आहिनि ऐं यकीनन बाहि विसाइण जी कोशिशि कई पई वञे पर हीउ सुपर मार्केट आहे। हीउ सुबुह जो टाइम हुयो जंहिंमें जेको आहे कस्टमर न हुया, उतां जो ठीक है स्टाफ आमिर, हुयो। मेहरबानी अवां जी तफ़सील खां